वियतनाम तौर सुञाणप रखंदड़ 5 लख खां वधीक आबादी वारो शहर दादू चूंडियल नुमाइंदनि म्यूनिसिपल कमेटी ऐं ज़िले इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि गंदगिस्तान बणिजी वियो आहे। दादू शहर जी फरहान कॉलोनी, शहबाज कॉलोनी, बुठमहला, मज़दूराबाद, नजम कॉलोनी, लतीफ़ कॉलोनी समेत शहर जे मुख्य रोडनि, रस्तनि ऐं तालीमी इदारनि अॻियां गंदगी जा ढेर नज़र अचण लॻा आहिनि। ड्रेनेज सिस्टम नाकारा हुजण सबबि नालियूं उथड़ण करे नालियुनि जो गंदो पाणी शहर जे मुख्य रोडनि, रस्तनि ऐं घरनि में दाख़िल थी वियो आहे। नालियुनि जे गंदे पाणी सबबि बदबू फैलजण करे केतिरा ई मासूम ॿार, औरतूं तोड़े मर्द मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। दर ते पाणी बिला काले जो पाणी हे बाथरूम जा पाणी किना ये बिना दर ते ॿार बीमार लॻा पिया आहिनि। मच्छरनि ते सभिनी खे मलेरिया थी विया। अस्पताल ढोए ढोए मरी आऊं, काॾे वञो? को बीमार थो थिए, को फोत थो थी वञे, उनखे लाश ईअं खणंदा टंग डाले करे। रोड थो ठहे न को हे प्लाट थो ठहे जेको हवा लॻे थी हेॾे असांजी दुकाननि ॾे दुकान आहिनि असांजा वॾो किन लॻो पियो आहे। ॾिसो पिया तव्हां पाण ही उहो दादू आहे जंहिंखे वियतनाम जो नालो ॾिनो वियो हुयो। अॼु उन जी इहा गंदगी जी हालत आहे त ही असांजे स्कूल में 400 साढा 400 ॿार आहिनि। हर रोज़ असां सां ही मसलो आहे, गटरनि जो उथिलो था पवनि, असांजे स्कूल में अंदरि पाणी अची थो वञे। शहर में सफ़ाई न थियण करे दादू वासियुनि पारां वक़्तन ब वक़्तु म्यूनिसिपल कमेटी ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजनि तौरु रोडनि ते पिणु पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा रहिया आहिनि। शहर वासियुनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा वोट वठण बाद वरी कॉलोनी में अचण लाइ तयार ई न आहिनि। का माना देखभाल कान्हे का, सफ़ाई कान्हे का, हिते सभु को अचे थो वोट त पी के ॾिनो आहे पर मालिकी कान्हे। वोट निकितो, कमु निकितो, वध रखणु विसरियो। इलेक्शन थींदी आहे, हितां जा MN MPs हिननि ई रोडनि ते सेड़ियूं हाराए ऐं पंहिंजी निमाइश कराए पाण खे वणाए ऐं वोट वठी माण्हुनि खां ब्लैकमेल करे वेंदा आहिनि। वोट PP खे ॾियूं था, PP वारा असां तावनी कोन था कनि। जिते रोड ठहियल आहिनि हुते डबल रोड ठहनि, हिते रोड को बि ठहियल न आहे, हिते को तयारु न आहे रोड ठाहिण लाइ। दुनिया जे सुधरियल मुल्कनि जा अॻुवान पंहिंजे वोटरनि खे सफ़ाई समेत बुनियादी सहूलियतूं फराहम करण में ई पंहिंजी इज़त सम्झंदा आहिनि, पर हिते उन जो उबतड़ आहे। म्यूनिसिपल चेयरमैन ऐं संदसि काउंसलर शहर खे साफ़ सुथरो रखण बजाए हिक ॿिए मथां एहतजाजनि तौरु करप्शन जा इल्ज़ाम हणंदे नज़र अचनि था। तक़रीबन दादू म्यूनिसिपल जी 2.5 करोड़ खां मथे जी बजट आहे ऐं हुननि जो पंहिंजो काउंसलरनि जो हिकिड़ो मुकमल सिस्टम आहे, चेयरमैन आहे, वाइस चेयरमैन आहे। पर उन जे बावजूदि दादू शहर जे अंदरि जेको सफ़ाई सुथराई ऐं ड्रेनेज जो जेको सिस्टम आहे उहो गैर मुस्तहकम ऐं गैर फ़ाल लॻो पियो आहे। तकलीफ़ असांखे इहा आहे, ॾिसो पिया था नाल जे नालियूं आहिनि, नाल जा घरनि जे ॾाढो हे खॾा भरिया बीठा आहिनि। असां माना अपील था कयूं जेके तव्हांजा MNAs MPs आहिनि त महिरबानी करे हे जेको बि हिते मसइलो मसाइल लॻो पियो आहे, किन किचिरो आहे ऐं हिन जे करे हिन पाणी गंदे करे माना मच्छर थिए थो ऐं ॿार बच्चा असां हिकु ॿ दफ़ा नंढा ॿार किरी पिया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार ऐं दादू जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त पंहिंजे वोटरनि खे हंगामी बुनियादनि ते सफ़ाई समेत घुर्बल सहूलियतूं फराहम करण में पंहिंजो अहम किरदारु अदा कनि त जीअं शहरी साफ़ सुथरे माहौल में बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, लीडर TV न्यूज़ दादू।